अगड़ा में के ख़बर ॾींदा हलूं। मीर तौफ़ीक़ टालपुर जी रिपोर्ट मुताबिक़ तालीम खाते जे आला ऑफिसरनि जूं दावाऊं सिर्फ़ ढोंग बणिजी वयूं। IBA मां हज़ारें उस्ताद पास थी विया। बदकिस्मतीअ सां UC मुनवराबाद जे ॻोठ महमद खान सियाल जे स्कूल में को बि उस्ताद मुक़ररु न थी सघियो। ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी वियो। अगड़ा वेझो ॻोठ महमद खान सियाल जे प्राइमरी स्कूल महमद खान सियाल खे ताला लॻल को बि उस्ताद मुक़ररु न थी सघियो। को बि उस्ताद अचण लाइ तयारु न आहे। 2 सालनि खां वठी स्कूल में उस्ताद न हुजण करे ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॿारड़ा स्कूल त रोज़ अचनि था, पर स्कूल खे ताला लॻल ऐं उस्ताद न हुजण सबबि घर वापसि पिया थियनि। ॻोठाणनि ॿारनि जे वालिदेन मीडिया अॻियां दाहींदे चयो त स्कूल में 2 सालनि खां को बि उस्ताद पढ़ाइण लाइ मुक़ररु नाहे थी सघियो। असांजा ॿार रोज़ स्कूल जा चकर काटे वापसि मोटी अचनि पिया। उन्हनि तालीम जे वज़ीर, डिप्टी कमिश्नर खेरपुर ऐं ॿियनि सवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त स्कूल में उस्ताद मुक़ररु कराए पढ़ाईअ जो अमल शुरू कराए असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।